सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था परदेई अदब मां तर्जुमो कयल मोहतरम महमूद मुगल जी कहानी तव्हां मूं लाइ छा आयो वॾो फ़र्क़ु आणे थो। न्यूयॉर्क जी हिकु मास्तरियाणी हाई स्कूल जे सीनियर शागिर्दनि खे हयातीअ जा गुर पे सेखारिया। इहो हुननि जो स्कूल में आख़िरी साल हो ऐं सिख्या ज़रूरी हुई। हुन हर हिक खे पाण वटि अॻियां सॾियो। पहिरीं हुन हर हिक कंहिंखे इहो ॿुधायो त हू पंहिंजे उस्ताद लाइ ऐं सॼे क्लास लाइ छा हो ऐं हुन सॼे माहौल में कहिड़ी इन्फ़िरादियत पई रखी। तंहिंखां पोइ हुन हर हिक खे आसमानी रंग जी हिकु पटी ॾिनी जंहिं ते सुनहरी अखरनि सां लिखियलु हो, मां केरु आहियां, फ़र्क़ु आणे थो। तंहिंखां पोइ टीचर सॼी क्लास खे हिकु प्रोजेक्ट ॾिनो त ॾिसजे त सॼे मुआशिरे ते सुञाणप जे हिन अंदाज़ जो कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। हर हिक शागिर्द खे टे इज़ाफ़ी रिबिन्स ॾिनई ऐं हिदायत कयईं त उहे मुआशिरे में वञनि ऐं हयातीअ जे हुन रुख जी पखेड़ कनि। खेनि हुन वजूद खे इहा रिबिन पाराइणी हुई जंहिं संदनि हयातीअ में फ़र्क़ु आंदो हुजे ऐं पाराइण खां पोइ उन्हनि खे ई 2 रिबिनूं बि ॾियणियूं हुयूं त उहो कंहिंखे थो पाराइणु घुरे। सभिनी रिबिननि जो तफ़सील गॾु करणो हो ऐं पोइ आख़िर में नतीजो ठाहिणो हो। उन सॼे कमु करण लाइ हिकु मुकमिल हफ़्तो ॾिनो वियो हो। क्लास जो हिकिड़ो छोकिरो पासे वारी कंपनीअ जे हिकु जूनियर कारकुन खे इहा रिबिन ॾियणु वियो, छाकाणि त उन कारकुन संदसि कैरियर जी मनसूबाबंदी में वॾी मदद कई हुई। तालीमी लिहाज़ खां मददगार रहियो हो ऐं संदसि कोशिशुनि वाक़ई बि हुन शागिर्द जी हयातीअ में मयारी फ़र्क़ु आंदो हो। छोकिरे वर्कर जी शर्ट ते आसमानी रिबिन लॻाई ऐं पोइ 2 ॿियूं रिबिनूं ॾींदे चयईं, असीं मञता जे हवाले सां ही प्रोजेक्ट करे रहिया आहियूं। चाहींदासीं त तव्हां बि हिसो बणिजी वञो ऐं वञी कंहिं अहिड़े माण्हूअ खे इहा रिबिन ॾियो जंहिंखे अव्हां मञता ॾियणु सम्झो था। ऐं पोइ इज़ाफ़ी रिबिन खेसि ॾेई ॿुधायोसि त खेसि बि इहा रिबिन कंहिं अहिड़े माण्हूअ खे पाराइणी आहे जेको वटसि मञता लाइक़ु आहे। महिरबानी करे इहो सभु नोट करे मूं ताईं वापसि पुॼाइजो त जीअं ख़बर पए त इहे रिबिनूं केतिरियूं ऐं कहिड़ो सफ़र तइ कनि थियूं। उन शाम जो कंपनी जे उन जूनियर वर्कर खे पंहिंजे बास वटि वञिणो हो, जंहिं लाइ मशहूरु हो त मददगार, नेक दिल ऐं बहितरीनु इंसान आहे। वर्कर बास खां कुझु घणियूं घुरियूं खेसि ॿुधायईं त हू संदसि हयातीअ में केतिरो न मददगार ऐं अहम रहियो आहे। बास त हैरान थी वियो। वर्कर अर्ज़ु कयुसि त छा हू आसमानी रंग जी रिबिन क़बूल कंदो ऐं छा हू खेसि इजाज़त ॾींदो त इहा संदसि शर्ट ते लॻाई वञे। हैरान बास चयो, ज़रूरु, छो न। वर्कर रिबिन साहब जे सीने जे खाॿे पासे शर्ट ते लॻाई, बिल्कुलु संदसि दिलि जे मथां, ऐं खेसि आख़िरी आसमानी रिबिन ॾींदे चयईं, सर, छा तव्हां मूं ते महिरबानी कंदव ऐं ही रिबिन क़बूल करे कंहिं अहिड़े माण्हूअ जी शर्ट ते लॻाईंदव जेको अव्हां वटि उन एज़ाज़ जे लाइक़ु आहे। हिकु नौजवान स्कूली शागिर्द मूंखे ही रिबिन्स ॾेई वियो आहे जेको अमल स्कूल जे हिकु प्रोजेक्ट जो हिसो आहे ऐं असीं सभु हिन मञता ॾियण जे अमल खे जारी रखण था घुरूं ऐं इहो ॾिसण था घुरूं त इहो अमल कहिड़े नमूने माण्हुनि ते असरअंदाज़ थिए थो। उन राति कंपनीअ जो उहो साहब घर मोटियो त पंहिंजे 14 सालनि जे ॼमार वारे पुट खे विहारे चयईं, अॼु मूंसां हिकु हैरतनाक अमल थियो आहे। मां पंहिंजे ऑफिस में वेठो हुउसि ऐं मुंहिंजो हिकु जूनियर मातहत मीटिंग लाइ आयो। ॿुधाईं त हू सदाईं मुंहिंजी साराह कंदो आहे, मूंखे मञींदो आहे ऐं हिकु ज़बरदस्त माण्हू जी हैसियत सां मञींदे हुन मूंखे ई आसमानी रिबिन ॾिनी। थोरो सोच त हू मूंखे ज़बरदस्त ऐं ज़हीन ऐं अलाए छा छा पियो सॾे। तंहिंखां पोइ इहा रिबिन मुंहिंजी शर्ट ते लॻायईं जंहिं ते लिखियलु आहे, मां केरु आहियां, फ़र्क़ु आणे थो। दिलि जे बिल्कुलु मथां लॻाए हुन मूंखे हिकु इज़ाफ़ी रिबिन ॾिनी त मां इहा ॻोल्हे कंहिं अहिड़े माण्हूअ खे मञता थो ॾियां जेको मूं लाइ बेहद अहम आहे। मां जीअं गाॾी हलाईंदो घर पे आयुसि त मूं सोचणु शुरू कयो त आसमानी रिबिन जो इहो एज़ाज़ मूंखे कंहिंखे ॾियणु घुरिजे ऐं हिकदमि मूंखे
तुंहिंजो ख़्यालु अची वियो। मां तोखे इहो एज़ाज़ु ॾियण थो घुरां। मुंहिंजो कमु ॾाढी मसरूफ़ियत वारो आहे ऐं जॾहिं मां थकिजी टुटिजी घर अचां थो त तोखे बिल्कुलु बि ध्यानु नथो ॾियां। कॾहिं कॾहिं तुंहिंजे स्कूल जे सुठनि ग्रेडनि न अचण ते या तुंहिंजे कमरे जी बेतरतीबीअ ते मां तोखे धड़का बि ॾींदो आहियां। पर बहरहाल अॼु राति मूं इहो चाहियो पए त तोखे पंहिंजे भर में विहारियां ऐं तोखे ॿुधायां त तूं मूं लाइ केतिरो न अहम आहीं ऐं मूं लाइ ॿियनि शयुनि जे मुक़ाबले में केतिरो न फ़र्क़ु थो रखीं। तुंहिंजी माउ खां सवाइ तूं ई मुंहिंजी हयाती जी अहम तरीन हस्ती आहीं। तूं हिकु ज़बरदस्त ॿारु आहीं ऐं मां तोसां शदीद प्यारु कयां थो। हैरान ॿारु रोअणु शुरू कयो ऐं संदसि ॻोढ़ा न पिया बीहनि। संदसि सॼो जिस्म ॾके पियो। हुन पंहिंजे पीउ खे ॾिठो ऐं सुतकंदे चयाईं, मां सुभाणे ख़ुदकशी करे पाण खे मारण वारो हुउसि बाबा, छाकाणि त मूंखे लॻंदो हो त अव्हां मूंसां बिल्कुलु बि प्यारु नथा करियो, पर हाणे मूंखे ईअं करण जी का बि ज़रूरत कोन्हे।